बडाणी में अलमुर्तज़ा कांटा लॻा अब्दुल हफीज़ चाचड़ जो पेट्रोल पंप शॉर्ट सर्किट थियण सबबि बाहि लॻी वई आहे, जंहिंमें 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में सदरुद्दीन, मलिक मुराद अली चाचड़ ऐं ॿिया सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे तबी मुआइने बाद कश्मीर अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वधीक रिपोर्ट करे रहियो आहे STN न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल ख़ालिक भुट्टो। जी अब्दुल ख़ालिक, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल अंग ॿुधंदो त बडाणी में अलमुर्तज़ा कांटा लॻा अब्दुल हफीज़ चाचड़ जो पेट्रोल पंप शॉर्ट सर्किट थियण सबबि बाहि लॻी वई, जंहिंमें 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में सदरुद्दीन, मलिक मुराद अली चाचड़ ऐं ॿिया सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे तिबी मुआइने बाद कश्मीर अस्पताल मुंतक़िल कया विया, जंहिं कुझु माण्हुनि जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे, जेका बा आसमान ते ॻाल्हियूं करण लॻी। आस पास जे माण्हुनि भॼी जान बचाइण में कामयाब थी विया। शहर में ख़ौफ़ चइजी वियो। माण्हुनि बाहि विसाइण जी ॾाढी कोशिशि कई, पर बाहि माण्हुनि खे ओसे पासे बि अचण न ॾिनो। पेट्रोल पंप जे दुकाननि जूं छतियूं बि उॾरी वयूं। पेट्रोल पंप अंदरि रखियल बैटरियूं, UPS, रोक रक़म ऐं लखे रुपयनि जो पेट्रोल बि सड़ी रख थी वियो। जॾहिं त फायर ब्रिगेड अमले खे इतला करण बावजूद बि फायर ब्रिगेड जूं गाॾियूं वाक़े वारे हंधि न पहुची सघियूं, जंहिं सबबि वधीक नुक़सान थियण लॻो। बाहि जा शोला घणी देर ताईं जारी रहिया। जी।